दोस्तों ही पंहिंजो प्रोग्राम है हिन में नारेबाज़ी या आऊं पाण साॻी लॾे जो आहियां। पाण सभु क़ौमी कारकुन बि आहियूं ऐं गॾोगॾु हिन देश जा रखवाला बि आहियूं। त इंजॉय करण लाइ पाण आया आहियूं, पाण वेही प्रोग्राम खे इंजॉय कंदासीं, ठीकु आहे न। त हाणे असां वटि पहिरीं जेका एंट्री आहे उहा असांजो दोस्त आहे फैसल अब्बास। उनखे गुज़ारिश है तो वो अचे। जेसी ज़वार फ़कीर पहुचे। फैसल आ जाओ।